तुझी मदद से हित पहुंचो आया। मक्को भी ॾेखारी, मदीने जी भी ज़ियारत कराई। ऐ अल्लाह अहिड़ी जाइ ते पहुतो आया जिते मुसलमानन हाजिर खे हुकुमात हिते बकर कुहो दुंबो ज़ुबा कयो, उठ कुर्बान कयो, हलाल जानवर कुर्बान कयो। मुझा मौला ये मुझी जडड़ी जान आ, मां माज़ूर अलाए कीअं पहुतो आया। मुझा पाक रब न बकरे जी ताकत न उठ जी न दुंबे जी, मुझा करीम रब ये जडड़ी जान हाज़िर आ। कुर्बानी वारी जाए ते ये मुझी जान कबूल कर। पर साईं बख्शल शाह बादशाह वारा चवन था त ऐबदार जानवर कुर्बानी में कबूल ना है। आलम था चवन ऐब वारो जानवर कबूल ना है। मुझा मौला ये मुझी जान हिक ऐब न पर ऐबन मां भरी पया। पर जे ही आया जे ते ही तब बण जी आहियूं, जे ही आया जेते ही तब बण जी आहियूं। कान सरे सांगिन रे केड़े तरफो कहूं, कान सरे सांगिन रे केड़े तरफो कहूं। सरतन ले लतीफ चे, सरतन ले सैयद चे, हाय हाय हथड़ा हणावो तन मारुल जामियो उमर आहन हरफ घणो, तन मारो जामिया उमर आहन हरफ घणा, आहन हरफ घणा। केड़ा गण्यो केड़ा गण्या तन मारो जामिया उमर आहन हरफ घणा। तन मारुल जामियो उमर आहन हरफ घणो, आहन हरफ घणो, हरफ घणो। केड़ा गणे केड़ा गण्या तन मारुल जामियो उमर आहन हरफ घणो, तन मारो जामिया उमर आहन हरफ घणा, आहन हरफ घणा, हरफ घणा। केड़ा गण्यो केड़ा गण्या तन मारो जामिया उमर आहन हरफ घणा। 5 महीना लॉकडाउन में वेठा, मस मस खुलिया यको लॉकडाउन। वो अज या सिज खुटे या बिज खुटे। हाय झूपन में जे मासा पहाड़न पेयूं, झूपन में जे मासा पहाड़न पेयूं। गालियूं गुण से सदन मुझे रूह में रहूं। सारियो सा ई सोबत, सारियो सा ई सोबत, हाय हाय हथड़ा हणावो तन मारुल जामियो उमर आहन हरफ घणो, तन मारो जामिया उमर आहन हरफ घणा, आहन हरफ घणा, है आहन हरफ घणा। केड़ा गण्यो केड़ा गण्या तन मारो जामिया उमर आहन हरफ घणा। हाय झांगियड़न खे जेकर असलऊं ना जाई, झांगियड़न खे जेकर
असलऊं ना जाई तोहमत मुंहिंजी तन ते हूं दन हॾाई आई हाय हाय हिन हालन से हाय हाय हिन हालन से ओ कीअं वेड़ी चे बणा बोतन मारुन जामिया उमर आहिन हरफ घणा नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीर, नारे हैदरी, नारे पीर, तुझो पीर मुझो पीर। प्यारा मुसलमान भाईरो, हजरत इमाम जाफर सादिक रजी अल्लाह ताला अन्हु फरमान था उन दुआ पे घुरी ओ मुझा मालिक हलाल जानवर जी जाए ते मुझी जडड़ी जान कबूल फरमा। साये में तुम्हारे हैं ये किस्मत हमारी है साये में तुम्हारे हैं किस्मत ये हमारी है ये जहां भी तुम ये दिल भी तुम्हारा है ये जहां भी तुम्हारी है साये में तुम्हारे हैं किस्मत ये हमारी है। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। साईं फरमायो मुंह पे निज़ारो ॾिठो उन आशिक जो रूह परवास थी आशिक जो रूह परवास थी। ओ मुझा प्यारा मुसलमान भाईरो अल्लाह साईं यो ॾेखारण चे चाहियो त ॾिसो त मां पंहिंजे घर खे कीअं आबाद कयो आहे सेहतमंद तंदुरुस्त मालदार त आया पर एॾा जरड़ा बि मां पंहिंजे घर ॾे आणे ॾेखारिया पंध को सारो न सायो दोस्तो इहे बि वञी ख़ुदा जे घर पहुता मको पाक वञी ॾिसो हाणे मौज़ू आहे वॾो वरी बरकत जे लाइ हज जे हिसाब सां ॿ टे ॻाल्हियूं कयूंसीं हाणे सलाद खे भेरो ॾियो त वरी जेको असल मौज़ू आहे जेते जलसो आहे उन जूं ॿ टे ॻाल्हियूं सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अदा मुश्ताक अहमद डायरी फरमायो त शुरू खां त टाइम लॻंदो जेतिरो रब हलायो। प्यारा मुसलमान भाईरो अल्लामा मुहक्किक मोहम्मद इस्माइल हक्की हनफी रहमतुल्लाह अलैह तफसीर रूहुल बयान में फरमायो पान लिखन था या बादशाह पीर आयो ही कोन हो अञा बादशाह पीर आयो ही कोन हो आलम अरवाह में हुया ये तो बादशाह पीर पीरन जो पीर आ सही मखदूम नू सरवरी हालन वा गालिबन सोरवर दिया सही सोरवर साईं वरी मुरीदा से गौस बहावल मुल्तान वाला ओ साईं मुरीद मुरीद वनी दस्तगीर साईं शेख उमर शहाबुद्दीन सोरवर्दी जो साईं वरी दस्तगीर साईं जी हालात में आए साईं मखदूम नूह जे शायद तो जे नहीं चालू दे मालूमात में अञा साईं हिते दुनिया में हाला में आए ही कोन हुआ
पुराने हाले पुराणनि हालनि में कोठो दरिया जी कप ते। प्यारा मुसलमान भाइरो उन ॻोठ में धाड़ेल आया, चोर आया, फुरलुट कयूं, माण्हुनि खे मार कुट कयूं। उन ॻोठ जूं 3 न्याणियूं जान बचाए दरिया जी कप वठी भॼंदियूं वञनि। ॾिसनि थियूं त हिकिड़ो घोड़े सवार पियो अचे जंहिंखे बुट लॻल आहे। चवे पियो अजड़ियूं भीरो, मां चोर भॼाए छॾिया आहिनि, माल उन्हनि जो वापसि वठी अवां जे ॻोठाणनि जे हवाले कयो आहे, भॼो न। असीं भीजी वयूंसीं, वो उठ वारो घोड़े वारो जेके बुट लॻल हुई हेठि लथो। असां 3 ॼणियूं हुयूंसीं, 2 खे चयाईं हे ॻोठ वेझो आहे, अवां हलो, ऐं मूंखे चयाईं मुंहिंजी अमर मूंसां गॾु घोड़े ते वे त मां घर छॾे अचां। इहो किसो पूरो थियो। जॾहिं साईं ॾावा साईं मखदूम नूह थोरो वॾो थियो, अम्मा जी जल जे हंज में वेठो आहे, अर्ज़ थो करे मां पुराणे दौर जी हिकिड़ी ॻाल्हि यादि ॾियारियां, अलाए तोखे यादि हूंदी अलाए न। अम्मा थी फरमाए पुट कहिड़ी? अम्मा अवां जो ॻोठ दरिया जे कप ते पुराणे हाला में हो, तूं नंढड़ी हुया, अवां जे ॻोठ में चोर आया हुआ, चोर उन्हनि चोरी कई, ज़ोरी कई, पोइ अवां डप मां तूं ऐं तुंहिंजूं 2 सरतियूं दोस्तियाणियूं गॾिजी दरिया जी कप वठी अवां भॼणु शुरू कयो। पोइ अवां वटि हिकिड़ो घोड़े ते सवार आयो जंहिंखे बुट लॻल हुई। मां पई निहारे, पुट तोखे कंहिं ॿुधायो? अम्मा ॿुधी वञ। अम्मा घोड़े सवार हेठि लथो, तुंहिंजी 2 दोस्तियाणियुनि खे चईंदा अवां हलो घर, तोखे बाह खां वठी चईंदा मर तूं घोड़े ते वे त मां तोखे घर छॾे अचां। मुंहिंजी मां इहो ॿियो केरु कोन हो, मां मखदूम नूह हुयोसि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। भेज दस्तगीर। हे आसे मखदूम नूह जो कमाल। ॻाल्हि निकिरी पिया यार जी त साईं मखदूम नूह सरवर रहमतुल्लाह अलैह जी हिकिड़ी बि नमाज बग़ैर जमात जे कान गुज़री, हर नमाज जमात। हिकु दफ़ो 3 पहिरीं वारी नमाज हुई असर जी, साईं आरामी थी विया, नमाज जो टाइम चयो, मां नमाज पढ़ायो, साईं पंहिंजी पढ़ी छॾींदो। असां हिकिड़ी शादी में वियासीं, हुई बि साईं मौली जी शादी, मौली साहब जी। 5 मिंट मूं, 5 मिंट हाफ़िज़, 5 मिंट साईं, फजर थी वई। मौलवी जी शादी हुई, उन जा साथी हुआ, ॼाण सुञाण मौलवी, फजर थी वई। फजर के थोरो टाइम हो, थधी थधी हवा पे लॻी, असां बि सवड़ियूं कयूं ऐं सुतासीं। थोरी देरि खां पोइ आज़ान आई, सभिनी चयो हाणे मौलवीनि खे उथारियो नमाज़ पढ़नि। हिकिड़ो ॻोठ जो चरियो बीठो, चयादा अवां पढ़ी वठो, हिननि खे कज़ा करण ईंदी आहे। तव्हां पढ़ी वठो, ॼाण साईं पढ़ी ईंदो। नमाज ख़त्म थी, थोरी देरि खां पोइ साईं मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह जी अखि खुली। खलीफ़े खे फरमायो नमाज, से नमाज थी वई, तव्हांखे कोन उथारियोसीं, मुनासिब कोन लॻो। साईं फरमायो खलीफ़ा तोखे ख़बर आहे त मां बग़ैर जमात जे नमाज कोन पढ़ंदो आहियां। हाणे अॼु को दौर त कोन हो जो 2 ॼणा तकबीर में अची विया, 2 ॼणा वरी आख़िरी रकात में आया, वरी 2 ॼणा पोइ आया, वरी 2 ॼणा पोइ आया, भई नमाज हले। इहो त सिलसिलो कोन हो, बांग सां मुसलमान सभु मस्जिद में हूंदा। इहो दौर हाणे पोइते को रहियो बि कोन जो साईं गॾिजी जमात करे। खलीफ़े अर्ज़ कयो सोना सोरी, साईं फरमायो हाणे हीअं कर, कंहिंखे न ॿुधा, करो कमरो खण, जी साईं, पाणी भर, हलूं ॿाहिरि। माण्हू सम्झनि त ॿाहिरि जंगल जे ख़्याल सां विया, ॿाहिरि विया। मुंहिंजा जी दोस्तो ॻोठ जे भरिसां मुक़ाम आहे, कब्रिस्तान आहे। साईं फरमायो खलीफ़ा
इन कब्रस्तान में वनी सलाम करे 11 कुल पर अलम शरीफ पढ़ी सलात सगोरी पढ़ी मां मखदूम जे तरफा इन मुकाम वारन के बख्शे चो तो मखदूम साहब जी अज जमात निकरी वई आ अवाम जा बटे जाना उठी अचो तो जमात तो करूं खलीफे साहब कुल पढ़ी सलाम जो ॾिनो तो 5-6 सॼो मुकाम करे उछो अच्छो अच्छा साईं की नमाज पढ़ी जमात सां नमाज का बाद जेको साईं ज़िक्र में हलियाला पाण जो शहर ॾे हलिया तो उहे सभई कब्रस्तान रब गॾिया बिल्कुल जॾहिं शहर के वेझा खलीफ़े अर्ज़ कयोसीं पाण हिननि जो छा थींदो साईं पोइ अरे भॼो वञो मोटो 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 खलीफ़ा ॿुधाई त हा न ॿुधाई आहे त सभु शहर में काहे पवनि केरु हिननि खे संभाले यो मखदूम नूं सरवर चाहे तो इशारों से अपनी काया ही पलट दे दुनिया की अरे ये शान है खिदमत गारों की तो सरदार का आलम क्या होगा जिस वक्त थे उनकी खिदमत में अबू बकर उमर उस्मान अली उस वक्त रसूल अकरम के दरबार का आलम क्या होगा सही मोहम्मद इस्माइल रहमतुल्लाह अलैह लिखियो दरिया जी कप ते सही अञा आयु कोन दरिया जी कंदीअ ते हिकिड़ो बुजुर्ग आ वज़ू पियो करे बरसात अची निहारे कि अल्लाह साईं हिन दरिया खे कहिड़ी ज़रूरत हे कंझूं वठी पियो वहे हेॾा कोहिस्तान वसा हेॾा जबल वसा जिते ज़रूरत आहे थर भर वसा अल्लाह साईं के हिन जी ॻाल्हि न वणी तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क वहुवा अला कुल्लि शैइन क़दीर मां मालिकुल मुल्क आहियां जीअं वणे तीअं कयां तूं केरु थींदो आहे मूंखे मत ॾियण वारो छा मूंखे ख़बर न आहे अल्लाह साईं हुन खां विलायत खसे वरिती त तूं विलायत जे क़ाबिल ई न आहीं तूं जॾहिं रब जे राज़नि खे नथो सम्झी सघीं तुंहिंजी रमज़न खे छा ॼाणा जंहिंमें इसरार बि आहे इज़हार बि आहे तुंहिंजी रमज़न खे मां छा ॼाणा जंहिंमें इसरार भी आ इजहार भी आ तुझा अड़ा इशारा किया समझा जंहिंमें इनकार भी आ इकरार भी आ विलायत खसी वई हाणे वायड़ो जो वेठो आहे ब पखी आया ब पखी पासे में वण हो न वण जी चोटी ते अची वेठा हाणे हिकिड़ो पखी ॿिए खे पियो चवे पखी न हा मलाइक हा ॿिए खे पियो चवे अदा ही पहिरीं वली हो ख़ुदा जी रमज़न राज़न खे सम्झी न सघियो एतराज़ करे वेही रहियो अल्लाह साईं कावड़ जी हिन खां विलायत खसे वरिती ॿुधण वारे चयो अदा ग़लती करे वेठो आहे त हाणे अहिड़ी मत ॾियसि अहिड़ी दुआ अहिड़ो वज़ीफ़ो ॾियसि जंहिंसां रब राज़ी थी वञे विलायत वरी मिली पवेसि हाणे वो पहिरियों पखी थो चवे जेकॾहिं ही वज़ू करे अल्लाह जी बारगाह में अर्ज़ करे मुंहिंजा मालिक उहो पीरनि जो पीर बादशाह पीर रोशन ज़मीर महबूबे सुबहानी कुतुबे रब्बानी गौसे समदानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी जेको अञा दुनिया जे तख्ते ते आयो ही कोन्हे को आलम अरवाह में वलियन खे वेठो सबक पढ़ाए ऐ मालिक तई दस्तगीर जे सदके
चई बादशाह पीर जे सदके जंहिंजे लाइ दुनिया वारा चवंदा त मुर्शिद जहीं जो दस्तगीर तहीं खे लर न लोॾो आ जंहिंजो अब्दुल कादिर पीर तहीं खे लर न लोॾो आ मुर्शिद जहीं जो दस्तगीर तहीं खे लर न लोॾो आ जंहिंजो अब्दुल कादिर पीर तहीं खे लर न लोॾो आ मुंहिंजा मालिक समझी वियो वज़ू करे अर्ज़ कई रब उन पीरनि जे पीर बादशाह पीर जे सदके राज़ी थी विलायत ॾे आवाज आयो मुझे महबूब बाने पीरन जे पीर जो नालो वरतो थी वसीलो वरतो थी ॿियो कुछ घुरी आत्मा ॾियां दस्तगीर जे सदके मां तोखे विलायत ॾिनी हाणे वो दरिया जी कंजीअ ते खुशीअ में फिरे पियो ऐं छा पियो चवे मेरे लब पे रात दिन है तेरा नाम गौस आजम मेरे लब पे रात दिन है तेरा नाम गौस आजम तेरे जिक्र से बने हैं तेरे जिक्र से बने हैं मेरे काम गौस आजम हर दौर में वली ईंदा विया जी महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो जिक्र हो ये मुझे सोने सैयद अब्दुल कादिर जिलानी जो जिक्र हलंदो रहियो अञा आया ज़ाहिर कोन हा पर हर दौर जा वली चवंदा रहिया तालिब मुझो मुर्शिद तू तालिब मुझो मुर्शिद तू दुनिया जा रहबर दम दस्तगीर तालिब मुझो मुर्शिद तू कसम खुदा जो क़यामत ताईं कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ पिया वठंदा पीर फ़कीर तालिब मुझो मुर्शिद तू तालिब मुझो मुर्शिद तू सयारही बारही जन तुझी कईया रिज़्क़ में बरकत तन दे पईया यारी बारी जन तुझी कईया रिज़्क़ में बरकत तन दे पईया पर हो पंजूना है लदहूना पर हो पंजूना है लदहूना आई दे थींदा छोन मीर आई दे थींदा छोन मीर तालिब मुझो मुर्शिद तू तालिब मुझो मुर्शिद तू दुनिया जा रहबर दम दस्तगीर तालिब मुझो मुर्शिद तू प्यारा मुसलमान भाईरो सुन दस्तगीर बादशाह रहमतुल्लाह अलैह जो जॾहिं वारो आयो दुनिया में अचण जो अल्लाह पाक बदरिया क्यों दिया केर हज़रत साईं मोहम्मद मूसा जंगी दोस्त रहमतुल्लाह अलैह ऐं अल्लाह साईं ॿियो दरिया कहिड़ो ॻोल्हियो उम्मुल ख़ैर सैयदा फातिमा रहमतुल्लाह ताला अलैह हज़रत गौस पाक जो बाबो आहे वो अंबर मरजल बहरैन जॾहिं अहिड़ा ॿ दरिया मिलंदा आहिनि त यख़रुजु मिनहुम अल्लुलु वल मरजान अल्लाह सी फरमायो उन मां मोती मरजान कढंदो आयो जॾहिं हज़रत मौला अली शेर खुदा अम्मा फातिमा ज़हरा खातून जन्नत सलामुल्लाह अलैहा ॿई दरिया मिलिया त हसन मीर हुसैन जहिड़ा जवान मथां करबला अचे पई ओ कुल वेझड़ा थी वे हो वसंदो ककर हुसैनी कुल वेझड़ा थी वे हो वसंदो ककर हुसैनी बिका बुगाल काने
अदा हलंदो ज़िक्र हुसैनी कुल वेझड़ा थी वे हो हलंदो ज़िक्र हुसैनी मज़े जी ॻाल्हि ॿुधो